मोटी आया मशकरा 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 मोटी आया मशकरा मशकरा मोटी आया मशकरा मोटी आया मशकरा भाजी ये रधे खारा ठाराय वरी कंहिंखां ठाराईंदसि मां पाण ठाहिण वारी वेठी आहियां न चोरी जी भाॼी आहे न तोखे रधे खाराईंदसि मां जेके तोखे पेट में सूर न पियो न त पोइ पंहिंजे पुटनि खे खाराईंदसि मूंखे ख़बर आहे त तूं पंहिंजे पीउ जी केतिरी सॼणी अरे रे डांगा कुते आ पुछा सुर न चोरे कोन थो नाग तो तुरंत वा अरे चोर कुते आ पुछा चोरी जो को कयो आहे तोनी चोरी खणी वियो तूं सोने में का बि शइ कान्हे का हीअ ॿी शइ आहे त पक पर मुंहुं अछो करण वारी क्रीम खणी वियो अथई न तव्हां खां काठ में सवाल आहे त खट खे घणा पावा हूंदा आहिनि 4 पावा थींदा वाह 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 मशकरा मशकरा मोटी आया मशकरा 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 मोटी आया मशकरा मोटी आया मशकरा मशकरा मोटी आया मशकरा मोटी आया मशकरा ओए रुगो होटलूं आबाद कयो तहां को थींदो कुछ भी कोन सब कुछ थींदो सब कुछ करण लाइ हिते गॾु थिया आहियूं हां चाचा वागू हाणे पलांद गड़े गड़े कदाफी रे गड़े गड़े पलाद कदो तो लूसी थी विंदो माना मुंहिंजो मतिलबु आहे त लूस थी विंदो आहे ईअं ई मैदान में कुॾी पओ काहे कंहिंजी कमीस लाहे कंहिंजो कछो पाए इएं कीअं कुॾूं वागू इएं कीअं कुॾूं हिसाब त लॻाइणो आहे न त केरु असांजा पैसा खाई आहे केरु संग सिंह अरे छोरा माण्हू आहियो या बकर तहांजा सिंह खाईंदा ओ चाचा वागू सिंग न संग संग ज़ेर न ॾीस ज़बर ॾीस माना असांखे छोकिरियूं ॾेई असांखां फुरेरा सभिनी सां पलांद थींदा ऐं हा पलांद बि व्याज समेत वापसि कराईंदासीं ओ ये व्याज जी ॻाल्हि करे मुंहिंजो अंदर ठारे छॾियो हाणे तव्हांखे दूध पती चाहे थो पीआरियां साहबी जम्मूअ जे खाते में ओ चाचा वागू कहिड़ो मां तव्हां मां थो पढ़ण जा ओके मजनू मोलाई वो चोरी कई आहे सरियो तव्हां ॿुधायो था या पुछो था सर अरे मां तोखे ॿुधायां थो त तूं चोर आहीं सर तव्हां वटि को सबूत को आहे अहिड़ो जो हरू भरू मुंहिंजे मथां चढ़ी वेही था रहो सर तव्हां ॻराओ सर मां थकिजी पवंदुसि लहो तोते केस अहिड़े माण्हूअ कयो आहे जंहिं ते अखियूं ॿूटे एतवार करे सघिजे थो तोखे कहिड़ी मजबूरी या चोरी करण जी साहब दिमाग़ ते ज़ोर ॾाढो ॾिनो अथमि पर मूंखे हाणे हिकिड़ी ॻाल्हि यादि आई आहे स्कूल में स्लेट कोन्हे मास्तर चयो सुभाणे स्लेट न आणींदे त मार ॾींदोसि साईं पोइ बाबे खां ॾोकड़ घुरियमि हुन जवाबु ॾेई छॾियो बसि पोइ सुतो पियो वञी खीसे में हथु विधो मां हुयसि 3 रुपया 3 रुपये में 2 रुपये में स्लेट आई 10 रुपया छोला खाधमि सर उहा अञा थोरी खुखे थी त चोरी त आहे न साहब हाँ स्लेट स्कूल 3 रुपया अरे या कॾहिं जी ॻाल्हि आहे साहब तक़रीबन उन टाइम जी ॻाल्हि आहे जंहिं टाइम ते मुंहिंजो पीउ ॼावल ई कोन हो न छॾे मुंहिंजो मतिलबु त बाबो ॼावल हो मां 3 दर्जो पढ़ंदो हुउसि दिमाग़ जो ज़ोर पोइ ख़बर पई अरे एतिरो पुराणो केस न आहे ही नओं केस आहे ऐं तोते मर्द बि फिरियादी न आहे साहब पोइ इहो केस त न थियो न इहो सिधो सो कीस थियो मूं मिसकीन ग़रीब ते मां पंहिंजी सॼी ज़िंदगी गुज़ारे छॾी आहे मां दिमाग़ जो ज़ोर ॾेई दिमाग़ जी ॿेड़ी ॿोड़े छॾी अथमि हिकिड़ी चोरी यादि आहे जेका मूं या 1990 में कई बाक़ी वेझर में त मां सम्झां थो त चोरीअ जो त सुवाल ई पैदा नथो थिए छो त हूअं ई माण्हू इज़त सां ॾियनि था न हाणे ख़बर अथनि जमादार मजनू मोलाई जी मार ख़बर न को चार हाणे ज़रूरु 5 रुपया मिलंदा न त मां चोरियूं छो कंदुसि साहब
तव्हां पाण हिसाब लॻायो अॼु ताईं कहिड़े ॾोहारी मञियो आहे सत मां ॾोहारी आहियां मजनू मोला पंहिंजे खाते जो आहे इन खे सभु ख़बर आहे साहब हुकुम कयो इहो सौटनि जो सटको तव्हांजो ॾोह न आहे अब्बा तव्हांजो ॾोह ई न आहे एॾी फिटंदी आहे न भली उठ ते जेको त उते बि खाई तव्हां पंहिंजे खाते जा थी पंहिंजे खाते वारे जा सॼण थी पिया हो इहो त मूं पहिरियों दफ़ो ॾिठो आहे तॾहिं त माण्हू असां ते छो छॾींदा आहिनि त पुलिस वारो न दोस्त ओझरी न गोश्त हाणे इन में ओझरी कहिड़ी आहे पुलिस वारो ख़बर पए कान थी न करे तो चवांसि थो जेका चोरी कई अथई उहा गुलाब गुलेलीअ खे भरे ॾे अच्छा मतिलबु त इहो ॿारनि इन ॿारियो आहे हा इन गुलेली खे तव्हां चओ हा न त ऑफिसर ते इल्ज़ाम थी लॻाए इन में बि चालान थी सघे थी डप में हथु खणी वञे तव्हां हुनजा साथारी थी बीह रहिया आहियो मूंखे त ख़बर नथी पए तव्हां माल कंहिं माल खाधो आहे ॿुधायो नथा खाओ खाओ अरे बस अल्लाह खेर कोन थींदुई छो त बुलबुल साने जी सट मुंहिंजे में फट ई फट पियो हूंदो खिट जरका साहब लभे ई कोन थो वियो करे ओ जरका काॾे में ओ जरकू जरकू काॾे में जरकू जरकू हाँ एतिरो फ्री थिए छा लड़ू जरका साहब पहिरियां त मां इज़त सां सॾु कयां पियो पर इज़त सां तूं न पियो ॿुधी त पोइ मूं चयो जरकू 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 अॻिते लाइ अहिड़ी का बि ग़लती न कजांइ ये सॾु करी त इज़त सां सॾु कंदो कर मुंहिंजो पुटु आहे मजनू न उन खे पुलिस ॿधी वई आहे हाँ टियों पुटु ॿधी जान भागा साहब टियों न ॿियो सम्झ ॻाल्हि खे अच्छा त ॿियो मन मजनू मोलाई टियों आहे ॿियो इहो ई त आहे जमादार मजनू मोलाई अच्छा त पोइ पुलिस खे ॿधी वई आहे मजनू मोलाई खे सम्झी छो नथो मूंखे सम्झ में नथी अचे त मजनू मोलाई खे पुलिस ॿधी वई आहे हा त पोइ पुलिस में जमादार केरु आहे इहो ई मजनू मोलाई हा हाणे सम्झुमि त पुलिस वारे जमादार खे पुलिस ॿधी वई आहे जी जी ईअं चओ न मां बि मुंझी पियुसि पुलिस वारे खे पुलिस कीअं ॿधी वई भला ॿुध माल पाणी जाम वतई ॿधिजी वियो छा नको इहो त ॿुधाइनि ई कोन था त कहिड़े ॾोह में अंदरि वियो आहे तूं खुटको कर मां ॻाल्हायां थो मथे बि ॻाल्हायो था वरी खुटको बि कयां मां त खुटको कोन कंदुसि न तुंहिंजो पुटु आहे खुटको पिटको तूं ई कंदे बहरहाल हींअर जो हींअर जांच कयूं था त तुंहिंजो पुटु कहिड़े ॾोह में ॿधो वियो आहे आजूज माजूज अरे काथे मरी वियो निभागो सॼे घर जी जांच चङी तरह कयो असांजे घर मां को सामान त कोन चोरी थी वियो आहे ॿुधो आहे त मजनू मोलाई ॿधिजी वियो आहे थी सघे थो मथां चोरी कई हुजई बा 2-3 ॾींहं असां वटि बि टूटी कई हई हाँ जेका साहब जांच कयूं था ऐं हा ॿुधो ही सिंगारी जो कमरो चङी तरह ॾिसजो उन में सोन पियो आहे 40-40 हज़ार जूं मोबाइलियूं पयूं आहिनि अंधा चङी तरह साहब आहे अरे ने तोखे पते त कंहिं चयो त भई हा पुलिस वारनि जी बेइज़ती तो करे तकलीफ़ सां डंगर पाए तोखे वेहणो न आहे बीहणो आहे बीहणो शादी का पहिरियां मुर्गियूं ई मच्छियूं पियो करे हाणे वरी पटाटनि ते ब्रेक करी छॾी अथई मुते दे मिट्टू भूखे भूखे मरिया रोज 10,000 का झोली में तो जाए वो भी कौन तो वणे तुझे मेकअप में ब्यूटी पार्लर में पेटी न तो भरजे ए बुजुल शाही करते करते ने मुझे केड़ो नो वा मशकरा मोटी आया मशकरा मोटी आई मशकरा मशकरा मोटी आया मशकरा मोटी आई मशकरा
चाचा मुंशी मोतबर मूं सॼी जांच कराई आहे त मुंहिंजे भाउ मजनू मोलाई ते तुंहिंजी धीउ केस दाख़िल करायो आहे सो बि चोरीअ जो। चोरीअ जो? कहिड़ीअ चोरीअ जा? इहा त ख़बर पुलिस खे बि न थी त चोरीअ में कहिड़ो सामान लिखायो अथसि, छा खणी आयो वारी थी वियो। मां गुला सां ॻाल्हायां थो, जेको थियो आहे ग़लति थियो आहे, असांजी बि त बेइज़ती आहे न। हा त पोइ मुंहिंजे मासूम भाउ बगी जमादार मोलाई खे छॾाए इज़तदार हुअण जो सबूत ॾियो त वॾा बेइज़त था थी वञो। लालू तूं हली आयो आहीं, इन करे गुला खे मां सम्झाए केस त हथु खणायांसि थो। बाक़ी पिड़े आलूअ मूं सां न है रहाई, उन सां पहुची जॻा 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 भली जंगू हणी पंहिंजूं जंगू भञरायो। मजनू मोलाई खे छॾायो छॾायो छॾायो। अरे उठ के तो खचवे हां ये भोगन में नाय वेणो तो साहब आए अरे दे तो के पत्ते तक के चलता बे हां पुलिस वाले की बेइज्जती तो करे तकलीफ सा टकर पाए सुकी तो के वेणो ना पीनो अरे जाए अरे दे पाण नथो चई त उथी हां मूंखे त ॿुधाई साहिब। अरे उथी अरे तव्हांखे न आया हिन खे आस अरे न रेडी कई त मां बि ॾिजी वियुसि। हिते वाला सही आहे साहब। बीठो टंगियो लॻा मूंखे साहब हे मां ॿाहूं थो ॿुधाए मुंहिंजे बारे में सोच को खणते लुकंदो ऑफिसर एॾो त मगज अथई डांद खां वॾो। मुंहिंजे टंगुनि जो पाणी सुकी वेंदो मां कंहिं पुराणी बिल्डिंग वांगुरु फ़को कंदुसि किरी पवंदुसि। साहब कर महिरबानी साहब तव्हांजे पटे भाई ते रहम नथो अचे। उहो चवणी कीअं ख़बर पवंदी त सची आहे त कुतो कुते जो कुझु न खाईंदो आहे। असां त वरी बि इंसान आहियूं। पोइ रहम कर साहब एतिरी मिंथ थो करे खणी कुर्ब कयोसि ॿ टे ॾींहं गॾिजी खाधो आहे। साहब जमादारी हालत ॾिसी मूंखे बि रोअण थो अचे। साहब गुला जी हज़ार में एॾो असर छा जो पंहिंजे पटे भाई ते बि रहम नथो अचे। भला जेकॾहिं तव्हांखे मजनू 2000 ॾे पोइ सही आहे। ए सिपाहियो तव्हांजे मिंथुनि खे ॾिसी दिलि थी चए त इहे 2000 बि न वठां पर जे घोड़ो गाह सां दोस्ती रखंदो त पोइ खाईंदो छा। ए ॻाल्हि ॿुध मजनू तोखे हिननि सिपाहियुनि जे ज़मानत ते आज़ादु थो कयां। जेकॾहिं तोखे हिननि जी इज़त प्यारी आहे न त गुला जे पेरनि ते किरी उन खां माफ़ी वठी आहे ऐं लिखराए अच। साहब पेरनि ते त कीअं रखांसि कहिड़ी मुंहिंजी माउ जो पेरनि ते त रखांसि हूअं बि न चवांसि। अड़े कहिड़े बि तरीक़े सां लिखराए अच बहरहाल मूंखे लिखत खपे। पोइ भला पेरनि ते लिखरायांसि हथनि ते लिखरायांसि। अरे बाबा कागज़ ते लिखराए अच हथनि पेरनि ते कीअं लिखराईंदे हा कागज़ ते पोइ हितां पनो खयो थो वञा। अरे हितां न कजे ये कम जा पना लिखराए अजीब दिमाग़ आहे हिन जो। हाणे त असांखे हिन खां फटाई वञे। निकर मां चवाई थी मुंहिंजे घरां। मेकअप जो सामान मां बि ॾींदो ऐं ॿाहिरि निकरण खां सिखंदी आहे टोईअ मोहरी मुर्सदा जहिड़ा थी करी। शादी खां पहिरियां मुर्गियूं ई मच्छियूं पियो खारे हाणे वरी पटाटनि ते ब्रेक कढी छॾी अथई। मूं ते मिट्टू भूखे मरी आहे रोज़ 2000 खां झोली में थो जाए पोइ बि कोन थो वणे। तुंहिंजो मेकअप ऐं ब्यूटी पार्लर मां पेटी नथो भरिजे ऐं फुज़ूल शाही करते हिन में मुंहिंजो कहिड़ो ॾो आहे। हाँ शादी खां अॻु में त इहे फुज़ूल शयूं कोन हुयूं। चोसे अंब जी खखड़ी तो पंहिंजो मोड़ ये ढोलकी खे चिक अची आहे। कढ हाणे अब कढ ओजरीअ मुआ अॻु में त चवंदो है तूं मुंहिंजी शबनम आहीं तूं मुंहिंजी बाबरा आहीं तॾहिं अंधो तुंहिंजे इश्क में हाणे मुंहिंजो अखियूं खुलियूं आहिनि। तुंहिंजे करे अम्मा ऐं भाभी खे छॾियमि। अम्मा सच चवंदी त इहा चोरी लुटी ॾेखार ते देरि कान कंदई पर मूंखे ॻाल्हि सम्झ में कान बि अचे। सम्झ में त मूंखे कोन आयो जो तो सुञे जे पोयां पंहिंजा माइट छॾियमि।
भले मां एड्रेस छॾियमि उते वरी तोखे हिंदोरनि में लोॾींदा सुबुह शाम कुटींदा मूंखे ख़बर आहे हाणे वरी उहे कसिरूं मूं मां थी कढी मुड़ुस मां छो वञा थो थाणे ते रोज़ तुंहिंजी मार मूंखां बर्दाश्त कान थी थिए हाणे ख़बरूं पवंदई हाँ हाँ वञ ज़बान मूंखे पाए उबतो तू टंग बे सांडरे मुआ नक मचलो उहे बितर में अची मजनू मोलाई थाने में डोहारी थी वेठे मज़ो आयई मूं तुंहिंजी कहिड़ी शइ चोराई जो वञी थाणे ते एनसी कटराई ॿियो कुछ भी न पर तो मुंहिंजी दिल त चोराई आहे न पोइ दिल जी चोरीअ ते वञी थाणे ते पहुती आहे मूंखे तो ते अफ़सोस कोन थो थिए मूंखे अफ़सोस उन्हनि जवाननि ते थो अचे जिन इहा आई पैर तोखां वठी मूं जहिड़े शरीफ़ जमादार मजनू खे ॿधो आहे पोइ हाणे भला हिकिड़ी महिरबानी कर न साहब बुलबुल सांड चयो आहे त गुलेली खां लिखराया जे लिखत में ॾेई त पोइ तोखे आज़ाद कंदासीं न त ॿधली त पहिरियां मञ त तूं मूंसां शादी कंदे शादी सिधो सो चई बि ॾिनई इहो अथव बा इंटरनेट इहो न आहे इंटरनेट मुंहिंजी दिलि थी वई आहे तोसां सेट अञा बि कई खेट त थाणे जो बंदि थी वेंदई गेट हेठि मां ॿाहूं थो ॿुधायां थाणे जो गेट न बंदि करा गेट बंदि थियो त मुंहिंजी त नौकिरी वई न गुलाईअ न कर मुंहिंजो मग़ज़ अॻई मोगो लॻो पियो आहे पहिरियां हा कर त मूंसां शादी कंदे हा ही छा वात सां हा ऐं कंध सां न भला न बच हा वरी कंध सां हा वात सां न तूं चुप त कर न मां मोगो थी पियो दिमाग़ी कमु कोन थो करे त मां हीअं थो कयां उहो थो कयां ॿी भला मां संभाले पर हा हाणे त सही आहे ओ ईअं ॾेखारी न अबाणनि वारी रग बेइज्जती त कोन कई न चरी तूं लिखी ॾींदीअ न त मां आज़ाद बुलबुल सांडे मूंखे चई छॾियो आहे तूं सफ़ा आज़ाद हा ठीकु आहे मां तोखे हींअर ई लिखी थी ॾियां त मूं तोखे माफ़ कयो साहब बि ईअं चयो लिखराया थीसि बसि तो लिखी ॾिनो न त मां आज़ाद ओ मां इहा पक थई त गुलेली जी शादी मोलाई जमादार सां थी थिए पोइ अॼु थिए या सुभाणे अलाए कीअं थी गुलेली जी शादी ते संग जा पैसा भरियाम 2 लख 10,000 नोट सॼी खट भॼी वई पर छोरा मूंखे इहो ॿुधा त गुलेली पाण राज़ी थी आहे या प्लस चयो अथसि पाण राज़ी थी आहे ऐं हुन मजनू मोलाई खे बि मञरायो अथसि त मूंसां शादी कर त पोइ मां बि तेल हणा थी पिनियुनि खे झेड़ो जोटींदसि मुंछे सां हथियार कहिड़ा इस्तेमाल छा मुंहिंजा पंहिंजा बूट ज़नाना सैंडल ॾोयूं देगड़ियूं ऐं चमचा सभई इस्तेमाल मूं ते थिया मूं ते वॾो तशदुद थियो आहे साहब तुंहिंजा पंहिंजा बूट ज़नाना चौंपल हिकिड़ो मिंट मोलाई लिखण बंदि कर मशकरा मोटी आया मशकरा मशकरा मोटी आया मशकरा अम्मा घुमा मां काथे थी घुमा काॾे कान घुमण जो सॼो ॾींहुं घर में पई आहियां घुमण जो त शौक़ु तव्हां टिनी भाइरनि खे आहे मूंखे किथां आहे घुमण जो शौक़ु अम्मा छा कयूं रोज़गार आहे कोन सॼो ॾींहुं पट सट ते गुज़ारा चक्कर वा कंहिं कयो तव्हां सां चक्कर आहे जो धोबी जे कुतनि वांगुरु न घर जा हो न घाट जा घोड़ीअ मां फासी अम्मा मूं चयो त असांजो पट सट ते गुज़ारा हा इहा त ॻाल्हि आहे तॾहिं त तुंहिंजो ऐं मुंहिंजो रिश्तो टुटी वियो अम्मा ख़बर ॿुधी अथई मुआरी मंगा न गुला गुलेली ओ जमादार मोलाई सां शादी थी करे शादी छोरा पक सां चई थो या हथ जी थो आणी अम्मा पक सां चक्कशा छोरा मां छा थी पुछई तूं कहिड़ा थो जवाब ॾी ओ मां इहा पक थई त गुलेली जी शादी मोलाई जमादार सां थी थिए पोइ अॼु थिए या सुभाणे अलाए कीअं थी गुलेली जी शादी ते संग जा पैसा भरियाम 2 लख 10,000 नोट सॼी खट भॼी वई पर छोरा मूंखे इहो ॿुधा त गुलेली पाण राज़ी थी आहे या प्लस चयो अथसि पाण राज़ी थी आहे ऐं हुन मजनू मोलाई खे बि मञरायो अथसि त मूंसां शादी कर त पोइ मां बि तेल हणा थी पिनियुनि खे झेड़ो जोटींदसि मुंछे सां वाह मामा
पिनिन खे तेल हणी झेड़ो कंदी त पिनियूं तिरकंदई कोन। पर ॿुध, तकिड़ो झेड़ो न कजां। छो? पहिरियां मुंशीअ सां ॻाल्हाइजां। हा हा ज़रूर ज़रूर। ऐं हा, पोइ जे ॻाल्हि चढ़ी वई न त झेड़ो बि कबो। गुलां जे संग वठण लाइ सिर बि ॾींदासीं। भली झेड़े में तूं मरी वञी न त ख़ैर आहे, तोखे शहीद कराए सियासत कंदासीं। तूं मूंखे माराए घोट थींदे। बाक़ी जेकॾहिं गुला कंहिं ॿिए जे घर हली वई न त मां छड़ो वतंदुसि, वाॾियुनि खे गॾियूं ॾींदो। वेंदो? केरु वेंदो? केॾे वेंदो ऐं छो वेंदो? छा लाइ वेंदो? केरु कोन वेंदो, तूं वेंदीअ। तूं काॾे? मुंशीअ ॾे, मुंशीअ ॾे। हा हा मां वेंदसि, ज़रूर वेंदसि मुंशीअ खां ख़बरूं वठण। जॾहिं मौलाए जे पी अलूअ सां मां ठहियल न आहियां त तुंहिंजो संग मां कीअं ॾींदुसि? बाबा तूं चाचे अलूअ सां ठहियल न आहीं, पर मां त मजनू मौलाई सां ठहियल आहियां न। छोकिरी, कुंवारे ॿार खे पीउ जे साम्हूं अहिड़ी ॻाल्हि करणु न घुरिजे। हा, मूं ते पाबंदी आहे। बाक़ी तूं अचे मथे में मासी हवल जे घर ॿिए ॾींहुं टे ॾींहुं भॻो बीठो आहीं, इहा मूंखे ॼण ख़बर ई कान्हे। उहो तोखे त सुख ॾियां न, तोखे नई मां मिली पवंदी। छोकिरी, मूंखे ॻाल्हि में खोटाए न। अॻे बाघल ॿोड़ीअ खां तुंहिंजे संग जा पैसा वरिते वठो आहियां। तुंहिंजे इनकार खां पोइ मूंखे 2 लखनि सां हथु धोइणो पवंदो। ऐं उन 2 लखनि जो मूंखे दुख ईअं थींदो जीअं असांजी का कुराड़ी फौज में कंहिं मोक में फासी पई हुजे। न्याणियुनि खे पैसनि ते तोड़ण वारा दोज़खी पी, मां चवंदी पर पैसा वापसि कर। हराम ते हिरियल माण्हू हिलाल जे मान्य खे मुज़र सम्झंदा। बाघल ॿोड़ीअ खे न तुंहिंजे संग जा 2 लख रुपया मोटाए ॾिनो त मूंखे ॿुधो त बुखार थी पवंदो। ओ बा, शैतान जो अॻु जाओ आहीं छा? अहिड़ियूं हरकतूं थो करी। तुंहिंजो मसलो तोसां। मां त मजनू मौलाई सां शादी कंदसि। हक़ थी कयां, तव्हांखे न हक़ न थी कयां। बाक़ी तूं त सदाई पराए माल ते, टोपी निराड़ ते। गुला, तूं ॻाल्हि खे गिलोली जे रबड़ वांगुरु छिके ढिघो न कर। सम्झण जी कोशिशि कर। सभ खां पहिरीं मां बाघल ॿोड़ीअ जा 2 लख रुपया फबाड़े जी कोशिशि कंदसि। उन खां पोइ अलूअ सां हिकु कान करे हवल सां शादी कंदसि। जॾहिं तुंहिंजे लाइ हिन घर में नई मां आणींदसि, उन खां पोइ तुंहिंजी शादी मजनू मौलाई सां कराईंदसि। हा मीरू मताई, इहो तशद्दुद ते किथे थियो? साहब मुंहिंजे ई घर में थियो मूंसां। तुंहिंजे ई घर में? हथियार कहिड़ा इस्तेमालु थिया? मुंहिंजा पंहिंजा बूट, ज़नाना सैंडल, ॾोयूं, देगड़ियूं ऐं चमचा सभई इस्तेमालु मूं ते थिया। मूं ते वॾो तशद्दुद थियो आहे साहब। तुंहिंजा पंहिंजा बूट, ज़नाना चौंपल? हिकिड़ो मिंट मोलाई, लिखण बंदि कर। हाज़ुर साईं, बंदि कयमि। ॻाल्हि ॿुध, घर जा मारियल मज़लूम इंसान, जंहिं तोखे मारियो उनजो नालो ज़ाल त न आहे? जी साईं, सही सम्झो साहब, इहा मुंहिंजी ज़ाल ई त आहे जेका मूंखे रोज़ मारींदी आहे। अरे बाबा, अहिड़ा ज़ाल जे तशद्दुद वारा 100 केस हिते फाइल थियल आहिनि। हिकिड़ो फ़िर्यादी त तुंहिंजे साम्हूं वेठो आहे। काथे आहे? असां वारो साहब बुलबुल सांड्रो। तर छॾा साहब, तर छॾा। मुर्शनि खां इहे वात मां निकिरी वियो आहे। बकवास था कनि। मां वरी ज़ाल जा रोज़ पादर खाईंदुसि, कूड़ था ॻाल्हाइनि। ग़लती त हिन मीरू मुते वारे जी हूंदी न। पिचूं अखियुनि में खणी सुबुह साण होटल ते वियो हूंदो ऐं राति जो देरि सां घर मोटंदो हूंदो। पादर न खाए त बाक़ी छा खाए? अरे घर छुटो, ज़ाल छुटी, न अथव कमु न को कार, मोजड़ा त खाईंदो न। ऐं मौलाई जमादार? यस सर। अरे बाबा, हिनखे अंदरि वठी ॾियोस का रंध, कसम खणायो त होटल ते अॻिते न वेहंदो। यस सर। हलिया अंदरि। तोखे ख़बर न आहे न, मजनू मौलाई जी मार ख़बर न चार। साहब मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो न। चुप। छा ॻाल्हि? साहब हिकिड़ी मुंहिंजी कसम मां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। जमादार मजनू मौलाई जी मार न ख़बर न चार। सिपाहियो अचो मूंसां। हल बेदार बुलबुल सांडे जी सट, मुजरिम फटाई पट, ॿियो खट हमरा वठी वियासि। मशकरा मोटी आया मशकरा। मशकरा मोटी आया मशकरा। मोलाई मजनू,
बाबा तोखे जरके सेठ ॾांहुं वञिणो आहे जो हुते ड्यूटी ॾियणी पवंदई हुनजी सर मां थकियल आहियां चवां पियो निंड कयां पोइ सुभाणे लाॻी थो वञांसि अरे ड्यूटी इज़ ड्यूटी तोखे ड्यूटीअ ते वञिणो आहे फुल ड्रेस में वञ किट में वञ बाक़ाइदे वञ सर सोड़े थी करे किट पर वञा थो ओके बाय खुदा हाफ़िज़ सुधरण लाइ त सतू ॼाए पियो थो जीअं तोसां मुंहिंजी सेटिंग थी रुगो तूं मूंखे इजाज़त ॾे मां पाणे कुंडी भणी ईंदुसि ऐं तव्हांजी लाइन बि ख़राबु न थी मतलब त न सुधरंदे